अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंधियाना न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ास किली। अवां ताईं हैदराबाद मां ख़बर पहुचाए रहिया आहियूं त सिंध एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना पारां 21वीं सदीअ में सिंधी औरत जे मुआशी बाख्तियारी जे उनवान हेठि थियल कॉन्फ्रेंस में साञा वंदनि लेखकनि समेत औरत अॻवाननि चयो आहे त सिंधी औरत खे मुआशी तौरु ताक़तवर करण लाइ औरतुनि खे संदन मर्द भरपूर सहकार कनि त जीअं सिंधी औरत मुआशी तौरु हर शोबे में तरक़ीअ जे मंज़िल ॾांहुं वधी सघे। हैदराबाद जे मुमताज़ मिर्ज़ा अड्र में मुनक़िद थियल कॉन्फ्रेंस में ख़िताब कंदे साना जे मरकज़ी सदर डॉक्टर मक़बूल हालेपोटो चयो त अमेरिका में वेही ॾिसूं था त असां 400 साल दुनिया खां पोइते बीठा आहियूं। हाणे इहो बि तमामु घणो मुश्किल वक़्तु ॾिसिजी रहियो आहे त असां अॻिते वधण बजाए पोइते वञी रहिया आहियूं। हिन चयो त 50 साल अॻु ॻोठाणियूं औरतूं वधीक आज़ादु हुयूं, पर अॼु जे हालतुनि में ॻोठाणियूं औरतूं वॾे अज़ाब हेठि ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। ॻोठाणियुनि औरतुनि खे बराबरी जा हक़ ॾियारण लाइ औरतुनि में शऊर पैदा करणो पवंदो। जेकॾहिं शऊर ई नाहे त अमल बि नथो करे सघे। हिन चयो त साना जो कमु शऊर ॾियणु आहे, बाद में जेकी अमली क़दम हूंदा खणंदासीं, पर पहिरियों कमु आहे शऊर ॾियणु। उन लाइ कमु करे रहिया आहियूं। नामियारे दानिश्वर नसीर मेमण चयो त विरहाङे खां पहिरीं हिंदू कम्यूनिटी तमामु घणी अॻु भरी हुई, तॾहिं वारी सिंध मुख़्तलिफ़ हुई ऐं बहितर नमूने सां अॻिते वधी रही हुई। इहा सिंध अॼोके सिंध जे भेट में समाजी तौर ते तमामु घणी बहितर हुई। सोशल माहौल हुयो, औरतूं बिज़नेस कंदियूं हुयूं। उन वक़्तु लेडीज़ क्लब हुआ। मुल्क ठहण खां पोइ उहे हिंदू सिंधी हलिया विया। मुल्क अंदरि अहिड़ी मज़हबी ऐं समाजी माहौल पैदा कयो वियो जेको ज़ियाउल हक़ जे दौर में सफ़ा उरूज ते चढ़ियो ऐं औरत खे टीणी ग़ुलामीअ में धिकियो वियो। बरार गुज़िरियल 15 सालनि दौरान सिंध में वॾी तब्दीली ॾिठी वई आहे। सिंधी औरत समाज में औरतूं बिज़नेस करे रहियूं आहिनि। औरतूं कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में पढ़ी रहियूं आहिनि ऐं ॿाहिरि पढ़ण लाइ वञी रहियूं आहिनि, जंहिंजो तइदाद बि सवन में आहे। पहिरीं माहौल वॾो ख़राबु थियल हुयो, जंहिंखे रस्ते ते अचण लाइ वक़्तु खपंदो। हिन चयो त अॻु में औरत जी ग़ुलामीअ जूं मुख़्तलिफ़ शिकिलूं हुयूं। औरतूं किथे मज़हबी तौर ते किथे वॾेराशाहीअ जे ग़ुलामीअ हेठि हुयूं, पर कुझु ॾहाकनि में सिंधी औरत तमामु घणी अॻु भरी नज़र पई अचे। नामियारी लेखका औरत अॻवान अमर सिंधुअ चयो त स्क्रीन ते रुॻो औरतुनि जी सूरतयाल तब्दील थियण जी ॻाल्हि थिए थी, पर हक़ीक़त इहा आहे त अॼु बि सिंध जूं औरतूं तमामु घणे दॿाउ हेठि ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। सिंध जी औरत जी हालत तब्दील नाहे थी। हिन चयो त सिंध में औरत सियासी, समाजी तौरु अदबी मंज़रनामे में मुकमल तौर ते ग़ाइबु नज़र अचे थी। हिन चयो त असां कंहिं मिसिंग पर्सन जे चिचरियल लाश वारे मामले खे वॾो सियासी इशू बणायूं था, पर समाज मां ग़ाइबु औरतुनि वारे मामले ते केरु ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। ख़राब सोच सां हर को बीहे थो ऐं मुस्बत सोच खे मोट नथी मिले। हिन चयो त औरतूं समाज में मौजूदु हूंदे बि समाज में नज़र नथियूं अचनि। हिकिड़ियूं छोकिरियूं प्राइमरी तालीम त हासिलु कनि थियूं, पर उहे मिडिल ताईं ग़ाइबु थी वञनि थियूं। उन्हनि ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। हिन चयो त असांजे मुल्क जे ॿियनि सूबनि जे यूनिवर्सिटियुनि में छोकरनि खां छोकिरियुनि जो अंगु वधी रहियो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध यूनिवर्सिटी में अञा ताईं छोकिरियुनि जो अंगु 22% खां मथे नथो वञे। औरतुनि लाइ अॻिते वधण जा मौक़ा पैदा करणा पवंदा। साना जे नाइब सदर शाहिदा शेख चयो त मूं महसूसु कयो आहे त सिंध में औरतुनि जे हवाले सां तब्दीली आई आहे। तालीम वारे शोबे में औरतुनि लाइ माहौल बहितर थियो आहे। हिकु गाॾे वारे जी न्याणी डॉक्टर ऐं हिकु दुकानदार जी न्याणी प्रोफेसर बि थी रही आहे। पर ॻोठनि में जेकी औरतूं भर्त भरीनि थियूं या लाबारो कनि थियूं, उहे अणबराबरीअ जो शिकार आहिनि। उन्हनि खे पंहिंजे पोरिहे जो उजूरो सही ऐं सिधी तरह नथो मिले। औरतुनि जे पोरिहे जा पैसा औरत जे मुड़ुस, पीउ या भाउ खे ॾिना वञनि था। हुकूमत खे घुर्जे त पोरियो कंदड़ औरतुनि खे रजिस्टर करे त जीअं पोरियो कंदड़ औरत जा पैसा उन खे मिलनि ऐं उहा पाण ख़रीदारी करे सघे ऐं पंहिंजे पेरनि ते बीही सघे। औरतुनि जे हक़नि लाइ चाखुड़ींदड़ औरत अॻवान डॉक्टर आशिया धारेजो चयो त जेतोणीकि शहर जे औरतुनि खे त कंहिं हद ताईं हक़ मिली रहिया आहिनि, पर ॻोठाणी औरत हिन दौर में बि ज़ुल्म जे चकीअ में पीसिजी रही आहे। सरकार तरफ़ां के बि इदारा न आहिनि जेके ॿहिराड़ी जे औरतुनि लाइ कमु कनि। हिन चयो त ॿहिराड़ियुनि में हथ जो हुनुर कंदड़ औरतुनि खे पंहिंजो सही उजूरो नथो मिले। हुकूमत तरफ़ां अहिड़ा के बि हुनरी इदारा, फैक्ट्रियूं, सिलाई कढ़ाई जा तरबियती मर्कज़ या कारखाना न आहिनि लॻाया विया जिन में औरत खे कमु करे पंहिंजे पेरनि ते बीहणु घुर्जे। हिन चयो त इन सिलसिले में अॻिते वधण जी ज़रूरत आहे। कॉन्फ्रेंस खे डॉक्टर शीरीन मुस्तफ़ा, डॉक्टर नासिर जमाल पठाण ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। हिननि चयो त औरतुनि जे हवाले सां हीअ बहितर कॉन्फ्रेंस थी आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकेली,
सिंधियाना न्यूज़, हैदराबाद।